जय झूलेलाल। सिंधियोनिज़म न्यूज़ में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। मुंहिंजो नालो आहे दिरवेन हज़ारी। सिंधियोनिज़म न्यूज़ हिकिड़ो ई नालो जिते तव्हांखे दुनिया भर जी सभु फालतू ख़बरूं मिलंदियूं। त अचो त नज़र विझूं अॼु जी कुझु वॾी ख़बरुनि ते। अॼु असांजे साम्हूं हिकु वॾी घटना जी ख़बर आई आहे। इहा अहिड़ी घटना आहे जे तव्हां ॿुधंदव त तव्हांजा होश उड़ी वेंदा। हिकिड़े सिंधी शाहूकार जे घर में शादी चालू हुई। डीजे पार्टी जो फंक्शन पियो हले। ॾिसो, शादीअ जो माहौल त ख़ुशीअ जो माहौल आहे। हर कोई घर में ख़ुशि लॻो पियो हूंदो आहे। घोट पीउ हुजे त पाण घोट हुजे त घोट माउ हुजे, सभु परिवार हुजनि, सभु ख़ुशि लॻिया पिया हूंदा। पर इहा ख़ुशी असांखे कॾहिं कॾहिं भारी पइजी सघंदी आहे। जी हा, इहो ई थियो हिन सिंधी शाहूकार जे पुट जी शादीअ ते। त अचानक छोकिरनि वारनि शादी रद्द करे छॾी। हुन जो कारण अगरि तव्हां ॿुधंदव न त तव्हां हैरान थी वेंदव। सभिनी शादियुनि वांगुरु इहा बि शादी हले पई। सभु धूमधाम में लॻा पिया हुया। हर कोई वेठो नचे पियो। हिन शादीअ जो एंगेजमेंट डीजे पार्टी जो प्रोग्राम चालू हुयो। छोकिरी वारा बि लय में लॻा पिया हुया त छोकिरे वारा बि लय में लॻा पिया हुया। हर कोई नचे पियो, टपा पियो वेठो ॾे। पोइ छोकिरी वारो वञी करे छोकिरे खे मथे वठी आया स्टेज ते नचण लाइ। ऐं जीअं ई हुन छोकिरे नचण चालू कयईं, तव्हां पाण ई ॾिसो। ठीक आहे, सम्झी सघिबो आहे त छोकिरा एक्साइटमेंट में हुयो, पर माण्हू खे पाण खे ध्यानु ॾियणो आहे त इहे चरियाब कीअं थो करे। ऐं बसि हिन नंढी चरियाब में छोकिरे जी शादी टुटी पई। त असांजो चवण जो मतिलबु इहो ई आहे त तव्हां पंहिंजे ॿारनि जे मथां ध्यानु ॾियो। उहे त हाली चरियाब में टपा ॾेई था अचनि, पर हुन खां पोइ एॾी वॾी ॻाल्हि थी वञे। ॿियूं ख़बरूं जल्दी ॾींदासीं। तेसिताईं तव्हां सतर्क रहो, पंहिंजे ॿारनि जे मथां ध्यानु ॾियो, इहे चरियाब न करणु ॾियो। जय झूलेलाल।